अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों। त बिना देर हलूं त पंहिंजी अपडेट जे तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हीअ शूटिंग जी कुझु तस्वीरूं जेके स्क्रीन ते हली रहियूं आहिनि दोस्तों, तव्हां ॾिसी रहिया हूंदव त तमामु जल्द जेको आहे त मंठार जी सज़ा वेझो ईंदी ऐं तव्हां ॾिसंदव मंठार जो हशर त हुनजो हशर जेको आहे पाण ई जेका राणी कंदी दोस्तों, जंहिं ते उहा आशिक़ु आहे बालाश ख़ान जी धीउ ते, त उहा ई हुन सां माना हशर करण वारी आहे ऐं हुनखे क़ैद में विझी करे ऐं हुनखे मानी पाणीअ लाइ बि तरसायो वेंदो दोस्तों। ऐं ॿी वॾी अपडेट तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त टिकटॉकर हिकिड़ो दोस्तों मशहूरु हूंदो आहे जंहिंजो नालो त मूंखे ज़हन में न आहे, पर उहो बि हिन ड्रामे में एंट्री करे चुको आहे। उनजी माना तस्वीरूं तव्हां स्क्रीन ते ॾिसी तव्हां सम्झी वेंदव त उन ड्रामे जी माना हिन में एंट्री थी आहे ऐं मश्किरी कंदो हिन ड्रामे पापनगर में दोस्तों। उन बि ज़बरदस्त सीन वरिता विया आहिनि ऐं असांजो मक़सदु जेको हिन वीडियो ठाहिण जो त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो तव्हांखे ॾिसणो हुयो त मंठार जी सज़ा तमामु वेझो अची चुकी आहे ऐं पापनगर ड्रामे में हाणे मंठार खे जेको आहे क़ैद कयो वेंदो ऐं बाद में जेको आहे त हुनखे पाणी मानीअ लाइ बि तरसायो वेंदो दोस्तों। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त मुमताज़ क़ासकली पंहिंजी डायरेक्शन सां जेका ज़बरदस्त सीन कराए रहियो आहे दोस्तों ऐं तमामु जल्द उहे तव्हांजे साम्हूं अचण वारा आहिनि ऐं धमाकेदार सीन तव्हांजे साम्हूं ईंदा, तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदा दोस्तों। उमेद आहे त वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वधीक मिलंदासीं तव्हां सां न्यू अपडेट सां गॾु दोस्तों। ख़ुदा हाफ़िज़।